नशर फ़िरोज़ सिंध जे अॾे बाग़ी मज़ाहमती इनकलाबी शाइर राशिद मुराई जी सालगिरह जी मुनासिबत सां राशिद मुराई यादगार कमेटी जो एहतमाम हेठि नशर फ़िरोज़ में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंजी सदारत नामियारी अदीब ऐं लेखक ताज जोया कई। महिमान ख़ासि राब्ता सेक्रेटरी मुख़्तियार अली शाह मुख़्तियार हुयो ऐं तक़रीब में इशात ओठो, ताबिश बुखारी, सैयद मंज़ूर अली शाह मंज़ूर, एम ज़फ़र तगड़, सदर नेशनल प्रेस क्लब मुश्तबा मल्हा, नजम सुरहो, कामरेड फरीजी, जगदेश कुमार ख़ादिम समो, माशूक मोहसन अबरो, साजन कुमार, असलम कोरिजो समेत शहर जे अदीबनि, शाइरनि, समाजी कारकुननि ऐं मुअज़्ज़िज़िन शहरिन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के ख़िताब कंदे मुक़र्ररनि चयो त राशिद मुराई सिर्फ़ हिकु शाइर न पर हिकु मुकमल इदारे जी हैसियत रखंदा हुआ, जिन पंहिंजे फ़िक्र, शाइरी ऐं जिदोजहद ज़रिए केतिरनि ई नौजवाननि खे शऊर, इल्म ऐं सच जी वाट ॾिनी। हुन चयो त राशिद मुराई पंहिंजे समूरी ज़िंदगी सिंध, सिंधी ॿोली, तालीम, समाजी इंसाफ़ ऐं इंसानियत जी ख़िदमत लाइ वक़्फ़ कई ऐं हर दौर में ॾाढ ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ बहादुरी सां आवाज़ उथारियो। मुक़र्ररनि वधीक चयो त राशिद मुराई जी शाइरी में सिंध सां बेपनाह मोहबत, मारोड़नि ऐं पुरहितनि जे दर्द ऐं जिदोजहद जो अक्स नुमाया नज़र अचे थो। हुननि अज़म ज़ाहिर कयो त राशिद मुराई जी शाइरी, फ़िक्र ऐं लिखड़ियुनि खे नई नस्ल ताईं पहुचाइण लाइ अहिड़ो अदबी तक़रीबूं जारी रखियूं वेंदियूं। इन मौक़े ते नाले वारे फ़नकार ख़ादिम समो आबिद सोलंकी राशिद मुराई जी शाइरी ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। तक़रीब जे आख़िर में राशिद मुराई जी सालगिरह जो केक काटे संदसि अदबी ख़िदमत खे ख़राज अक़ीदत पेश कयो वियो, जॾहिं त शिरकत कंदड़नि दुआ कई त सिंध जे अहिड़नि अज़ीम शाइरनि ऐं मुफ़क्किरनि जे फ़िक्र ऐं जिदोजहद हमेशह ज़िंदा रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।